बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु पाण पैक्सलैब एप्लीकेशन में जेको एंड्रॉइड आहे उन में सिंधी ऐं उर्दू इंग्लिश फ़ॉन्ट इंस्टॉल करणु सिखंदासीं। इन जे लाइ सभ खां पहिरीं टेक्स्ट में वेंदासीं ऐं एडिट में वञी हिते टेक्स्ट लिखंदासीं। जीअं आउं मुंहिंजो नालो लिखां थो। ओके कंदासीं। हिन खां पोइ वरी फ़ॉन्ट में वेंदासीं। हिनखे कंदासीं माय फ़ॉन्ट में वञी हितां खां फ़ॉन्ट खणी सघो था। ठीकु आहे। हीउ जेको निशान प्लस जो पियो आहे हिनखे क्लिक कंदासीं। हितां फोल्डर अची वेंदा। उन खां पोइ को बि जे फ़ॉन्ट तव्हां जिते रखियल आहिनि उतां खां तव्हां खणी सघो था। जीअं मुंहिंजा फ़ॉन्ट इहे आहिनि ऐं हिन मुंहिंजा हिते जेको फ़ॉन्ट खणणु चाहींदुसि उनखे टिक कंदुसि। ठीकु। उन खां पोइ एडिट सेलेक्टेड कंदुसि। ठीकु। त पोइ उहो फ़ॉन्ट इन मुंहिंजे एप्लीकेशन में अची वेंदो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं तव्हां यको फोल्डर जो फ़ॉन्ट यका फ़ॉन्ट खणणु चाहियो था त पोइ प्लस वारी फोल्डर वारो जेको निशान ठहियो आहे हिन ते क्लिक कंदासीं ऐं हितां खां जेको फोल्डर आहे उन में वेंदासीं। जे फ़ॉन्ट जो आहे हिन में तव्हांखे सेलेक्ट करण जी ज़रूरत कोन्हे, रुगो एडिट डायरेक्टरी। ठीकु आहे। हिनखे क्लिक कंदासीं त हीअ फ़ॉन्ट अची वेंदा। छो त मूं वटि इहे इंस्टॉल थियल आहिनि उनजे करे आउं नथो खणा। इन तरीक़े सां तव्हां खणी सघो था ऐं हीअ चेंज करे सघो था। अहिड़े नमूने सां हीअ उर्दू फ़ॉन्ट आहे ऐं इहे उर्दू फ़ॉन्ट लॻाईंदुसि जमील नूरी। हिनखे अहिड़े नमूने सां तव्हां फ़ॉन्ट खणी सघो था। ठीकु। उन खां टेक्स्ट में वञी वरी सिंधी कंदुसि। उन खां पोइ हिते सिंधी लिखंदासीं। एडिट में वेंदासीं ऐं हिते सिंधी लिखंदासीं। मोहम्मद असलम अबरो साहब। अहिड़े नमूने सां इहे लिखियो। मिसाल तौर नालो लिखियो। हिनखे वरी फ़ॉन्ट में वञी अहिड़े तरीक़े सां माय फ़ॉन्ट में वञी साॻी फ़ॉन्ट आहिनि। इन्हनि खां पोइ खणण खां पोइ तव्हांजा हिकिड़ा अची वेंदा। ठीकु आहे। जीअं मूं तरीक़ो ॿुधायो हिकु फ़ॉन्ट खणणो आहे सेलेक्ट करे खणणो आहे त अहिड़े तरीक़े सां खणिजो। जेकॾहिं यका फ़ॉन्ट खणणा आहिनि त पोइ हिन फोल्डर वारे खे ॾिजो। अहिड़े नमूने सां मूं वटि ई फ़ॉन्ट ऑलरेडी इंस्टॉल थियल आहिनि खयल आहिनि उनजे करे आउं न खणंदुसि ऐं तव्हांखे अहिड़े तरीक़े सां तव्हां फ़ॉन्ट इंस्टॉल करे सघो था पंहिंजी एंड्रॉइड मोबाइल में पैक्सलैब एप्लीकेशन में। तव्हांखे हीअ फ़ॉन्ट उर्दू ऐं सिंधी गूगल क्रोम में वञी सिंधी फ़ॉन्ट लिखंदा त उते सिंधी फ़ॉन्ट अची वेंदा। जेकॾहिं उर्दू फ़ॉन्ट लिखंदा ऐं नूरी लिखंदा जमील नूरी जा लिखंदा त बि अची वेंदा। अहिड़े नमूने सां उहे खणी पहिरीं मोबाइल में डाउनलोड करणा पवंदा। उन खां पोइ पैक्सलैब एप्लीकेशन में तव्हांखे हीअ फ़ॉन्ट इंस्टॉल करणा पवंदा। जेकॾहिं तव्हांखे हीअ एप्लीकेशन जंहिंमें सिंधी उर्दू ऐं इंग्लिश फ़ॉन्ट इंस्टॉल ऑलरेडी थियल आहिनि ऐं हिन मंझि तव्हांखे इंस्टॉल न करणा पवनि त पोइ डिस्क्रिप्शन में हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन मंझि हिन एप्लीकेशन पैक्सलैब जो लिंक मौजूदु आहे। उतां खां तव्हां डाउनलोड करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे दॿायो त जीअं मुंहिंजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिलंदी रहे। ॾिसंदा रहो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोर जो। इंशाअल्लाह तव्हांखे अहिड़ियूं मालूमाती वीडियो मिलंदियूं रहंदियूं।